जीत नाज़रीन, असां हिन वक़्तु आबाद सटीज़न क़ालोनी रोड ते मौजूद आहियूं, जेको केतिरनि सालनि खां वठी ही बीमार रोड, टुटल फुटल रोड जंहिंजो कमु शुरू थी चुको आहे। अचो त हितां जा जेके अवाम आहे उन सां ॻाल्हियूं कयूं त हुननि जो छा चवणु आहे हिन रोड जे बारे में। वॾे टाइम खां ॾाढी रोड ख़राबु हो, हिते वॾो पाणी बीहंदो हो, गटरनि जो नालनि जो हेॾां होॾां। मिड़े गवर्नमेंट खे मिड़े असां आवाम ग़रीबनि जी यादि आई आहे, मस्त रोड ठाहिरायो अथनि गवर्नमेंट। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त गवर्नमेंट रोड ठाहिरायो आहे, गवर्नमेंट जी वॾी वॾी महिरबानी। गवर्नमेंट ॿियनि शयुनि ते बि इहो अमल करे न, ॿियनि शयुनि ते बि माण्हुनि ते गौर करे। ग़रीब आवाम केॾो बुख मरे थी, कणिक जो अटो केॾो महांगो थी वियो आहे, ॿियनि शयुनि ते बि थोरो गौर करे। गवर्नमेंट जी वॾी वॾी महिरबानी थी। काफ़ी सालनि खां रोड ख़राबु लॻो पियो हो, इहे 10-15 सालनि खां। जॾहिं बि असां ऑफिस में वेंदा हुआसीं त ॾाढो रश, यानी कि ॾाढो रश बि थींदो, मिटी धूड़ ऐं रोड ख़राबु हेॾो हद खां वधीक, किनो पाणी, गंदो पाणी। हाणे आवाम जा, हाणे असांजी हुकूमत जागी आहे, हाणे असांखे रोड ठाहिराए था ॾियनि। बसि अञा अधु कमु हले थो, अधु कमु थी वियो, अधु कमु हले थो। असां हिन इंतिज़ामिया शुक्रगुज़ार आहियूं जिन काफ़ी सालनि खां पोइ हिते मालिकी कई आहे। ऐं जेको रोड जेको तमामु हिकिड़ो नाकारा हो, पूरो सिटीज़न खां वठी कासोमावा जे विच में जेके गाॾियूं थियूं अचनि उहे तमामु या त ज़ीरो थियो वञनि या छा वञे हालात, ऐं ओड़े पाड़े जा जेके मसाला आहिनि उहे बि तमामु संगीन हुआ। हिकिड़ी ॻाल्हि त हिते रोड जे अचण खां पोइ हिते तमामु हर इलाइक़े जी जेका पॉल्यूशन उहा बि ख़तमु थी वेंदी, गटर सिस्टम आहिनि उहे बि हाणे सही थी वेंदा। इंतिज़ामिया जी लख महिरबानियूं जिन हींअर जल्दी तहरीक वरिती आहे। ऐं आऊं वरी उहो चवंदो हीउ टुकड़ो ठाहियूं इन खां थोरो वधी अॻियां बि ठाहिनि ताकी याके हीउ रोड मुस्तमल पको थी वञे। ही तक़रीबन न त पोइ बि लॻभॻि 5 खां 10 साल थी विया आहिनि हिन रोड खे मरम्मत का बि कुझु न थी आहे। ऐं हाणे थिए पियो, तक़रीबन असांखे ॾाढी ख़ुशी थी जो हाणे कुझु बहितर ठहे पियो। अञा गवर्नमेंट खे खपे ही हितां खां वठी ऐं हिन टुकड़े ताईं ठहियल जेको सिटीज़न आर्ट जेकी इहो टुकड़ो आहे ओसि ताईं मंज़ूरु थियो आहे। हिननि खे खपे ही सिटीज़न पूरो रोड मुकमल तौर सां ठाहिरायो वञे, ऐं जीअं त हिते कंहिंखे ॿार खे परेशानी न थिए। हाणे ही हिते ई रोड ठाहिराइनि पिया ऐं अॻिते वरी पाणी जी मुश्किलात थींदी, त गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त ही रोड जेको पूरो मुकमल सिटीज़न रोड, सिटीज़न वारो पूरो मुकमल ठाहिरायो वञे। तक़रीबन सभिनी खे तकलीफ़ ॾींदो, छो त सिर्फ़ु हिकिड़ो पंहिंजे लाइ भलो न सोचिजे, सभिनी जो सोचिजे त काफ़ी माण्हुनि खे मुश्किलात थींदी, छो त ही पहिरीं सिटीज़न कॉलोनी हेठि ठहियलु आहे ऐं हाणे तक़रीबन ही रोड मथे थींदो त सभिनी लाइ मुश्किलात पैदा थींदियूं। ऐं गवर्नमेंट खे इहो करणु खपे त पूरो मुकमल रोड सिटीज़न कॉलोनी वारो जेको कमंद ताईं आहे ओसि ताईं ठाहिरायो वञे। एतिरे ॾींहंनि खां हिन सिंध गवर्नमेंट जी इहो महिरबानी आहे। हिते असां वॾा तकलीफ़ में हुआसीं, अधु टुकड़ो ठहे पियो, कमु जारी आहे, बक़ाया अधु टुकड़ो अॻियां रहे थो। उनजो बिराए महिरबानी करे कमकार कराए ॾियनि त असांजो रोड क्लियर थी वञे। ऐं हिन खां बि किन्नू रोड अॻिते आहे, अॻिते पाणी बीहे थो, बरसाति जो पाणी, गटर नाला, वॾी तकलीफ़ आहे। बिराए महिरबानी मुराद अली शाह साहब खे अपील था करूं त अधु कमु आहे, अधु अॻियां रहियल इहो बि मुकमल कराए ॾियो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं जीए भुट्टो, जीए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जीए बिलाल भुट्टो। साईं ॾाढी ख़ुशी थी, असांखे तमामु बहितरीनु कमु थिए पियो। असां साईं पहिरीं ईंदा हुआसीं, गोॾे जो पाणी बीठो हूंदो हुयो, ॾाढी परेशानी थींदी आहे असांखे। हाणे जेको माशाल्लाह तमामु बहितरीनु कमु करायो आहे गवर्नमेंट। असां गवर्नमेंट जा तमामु तहे दिलि सां जेको शुक्रगुज़ार आहियूं, जेको असांखे रोड ठाहिराए ॾिनो आहे। ऐं अॻिते जेको आहे सो थोरो रोड ठाहिराए ॾींदे त गवर्नमेंट जी महिरबानी थींदी असां ते, छो जो अॻिते बि थोरो रोड टुटल आहे, उहो महिरबानी करे उहो ठाहिराए ॾियनि। तमामु बहितरीनु कमु हले पियो, असांखे ॾाढी घणी ख़ुशी थी आहे। हाणे हिन रोड मां वॾा फ़ाइदा आहिनि, घटि में घटि सफ़ाई सुथारी हूंदी आहे, इहे गटर बंदि न थींदा, सो माना ॾाढो सुठो थी वियो। अवल त असांखे एॾी तकलीफ़ हुई, 15 साल त रोड ठहियो ई कोन। ॿुधाई 15 साल खां हाणे असां ॾिसूं था, पहिरियों दफ़ो ॾिसूं था यार हाणे रोड ठहे थो ऐं सफ़ाई सां सुठो थो ठहे रोड माशाल्लाह। ऐं असांजा घर तमामु वेझो ने, ऐं असांखे हाणे माशाल्लाह रौनक थी वई असांजे रोड ते, ऐं ॾाढो माना मज़ो पियो अचे हाणे। जीत नाज़रीन, तव्हां हिते माण्हुनि जूं ऐं अवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त केतिरनि सालनि खां वठी हिते असांखे अज़ाब ऐं तकलीफ़ थींदी हुई हिन रोड ते। जेका हिन वक़्तु हीअ रोड ठही आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां हुकूमत पाकिस्तान, MPA ऐं काउंसिल साहिब जो शुक्रगुज़ार आहियूं, जेको हिननि हिते कमु करायो आहे। ऐं हिननि खे इहा बि शिकायत कई आहे त हीअ रोड अधु ताईं ठहे पियो थो, जॾहिं हीअ रोड हैप्पी होम चौक ताईं ठही वञे त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। असां हुकूमत खे दुआऊं ॾींदासीं ताकी असांखे अॻियां कमु कराए ॾियनि। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, 28 न्यूज़, हैदराबाद।